नवंदुर में दुकान में चोरी के खिलाफ धरणो हिन वक्त बरकरार है। पुलिस एहतजाज खत्म न करण ते चइनि ॼणनि खे गिरफ्तार करे वरितो आहे। नवंदुर में एक ही रात में केतिरनि ई दुकाननि मां चोर जेके आहिनि लखे रुपयनि जी चोरी करे विया आहिनि। मुतासिर दुकानदारनि पारां जॾहिं एहतजाज कयो वियो आहे त पुलिस उन्हनि चोरनि खे गिरफ्तार करण जे बजाय एहतजाज कंदड़ जेके 4 दुकानदार आहिनि उन्हनि खे गिरफ्तार करे वरितो आहे। ब्रेकिंग न्यूज़ असां शेयर कयूं पिया। ॻोठ पंजूदेरो वासियुनि सखर लाड़कानो रोड ते धरणो हयो जंहिं सबबि ट्रैफिक मुअतल थी वई हुई। अणॼातल चोर चइनि दुकाननि मां चोरी करे फरार थी विया। पुलिस कार्रवाई नथी करे। ॻोठाणनि पारां इहो मौक़िफ़ इख्तियार कयो वियो ऐं पुलिस चोरनि ख़िलाफ़ त का कार्रवाई न कई, पर एहतजाज कंदड़ जेके दुकानदार आहिनि उन्हनि मां 4 ॼणनि खे पुलिस गिरफ्तार करे वरितो आहे। पुलिस एहतजाज खत्म न करण ते सजाद अतहर दायो समेत 4 ॼणनि खे गिरफ्तार करे वरितो आहे। वधीक तफ़सील वठूं था टाइम न्यूज़ जे रिपोर्टर नूर मोहम्मद सुमरो खां। नूर मोहम्मद, चोरनि ख़िलाफ़ त पुलिस का कार्रवाई न कई, पर एहतजाज कंदड़ जेके दुकानदार आहिनि उन्हनि खे पुलिस गिरफ्तार कयो। छा तफ़सील आहे हिन मामले? हिन वक़्तु धरणो हले पियो या ख़त्म कयो वियो? जी बिल्कुल मेहताब, नवंदेरो ऐं आसपास जे इलाइक़नि में चोरनि ऋण ॿारे ॾिनो आहे। का बि राति चोरीअ खां ख़ाली न आई। नवंदेरो भरिसां ॻोठ पंजूदेरे जे रहवासियुनि चोरनि जे आज़ार खां तंग अची सखर लाड़काणो रोड ब्लॉक करे छॾियो, जंहिं सबबि ॿिन्ही पासनि खां वॾे अंग में ट्रैफिक जाम थी वई। मुज़ाहिरीन जो चवणु हो त केतिरा ई भेरा पुलिस खे शिकायतूं कयूं, पर पुलिस को बि तदारक न कयो। जिन दुकाननि मां चोरी थी आहे उन्हनि जे पुठियां पिकट बि क़ाइमु कयल आहे, पर पुलिस हिन वक़्त ताईं कखु बनी पीणो न कयो आहे। डीएसपी नवंदेरो ऐं एसएचओ नवंदेरो मुज़ाहिरीन वटि पहुची धरणो ख़त्म करण लाइ दावा ॾींदा रहिया। मुज़ाहिरीन धरणे ख़त्म करण बैदि धरणो ख़त्म करण खां जवाब ॾींदे चयो त जेसिताईं चोरियूं वापसि न कंदऊं धरणो ख़त्म न कंदासीं। जंहिं बैदि डीएसपी मुज़ाहिरीन मां 4 ॼणनि खे गिरफ्तार करे लाकअप करे छॾियो। ठीक है नूर मोहम्मद, वरी महिरबानी अवां जी तफ़सील ॾियण जे लाइ। नवंदेरो ऐं भर पासे में चोरनि ऋण ॿारे ॾिनो आहे। 4 दुकाननि खे खाट हणी लखे रुपयनि जी चोरी कई वई आहे। मुतासिर दुकानदारनि ऐं शहरनि पारां जॾहिं एहतजाज कयो वियो त पुलिस मुज़ाहिरीन जेके आहिनि उन्हनि मां 4 ॼणनि खे गिरफ़्तार करे वई आहे। पुलिस पारां चोरनि ख़िलाफ़ का बि कार्रवाई न कई वई आहे।